नाज़रीन, नवां खे ख़बर ॾी त पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कश्मीर सां यकजहती जे ॾींहं ते पैगाम जारी कयो वियो आहे। कश्मीर पाकिस्तान जे शहरग आहे। कश्मीरनि खे ख़ुदि इरादत जो हक़ मिलण ताईं को बि पाकिस्तानी सुख जो साह न खणंदो, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे। अव्हांखे ॿुधायूं त बिलावल भुट्टो चयो त वलरल कश्मीर में भारती ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। कश्मीरी अवाम जी इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदासीं, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चयो वियो आहे। बिलावल चयो त कश्मीरी अवाम जी सोबत थींदी जॾहिं आलमी बिरादरी सिक्योरिटी काउंसिल जे ठाराउनि ते अमल करण लाइ अॻिते वधंदी। कश्मीर जे तकरार सबबि गुज़िरियल 7 ॾहाकनि खां ख़िते में अमन ऐं तरक़ी अदम इस्तेहकाम जो शिकार आहे, परॾेही वज़ीर चयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अदम इस्तेहकाम जी क़ीमत ख़िते जो अवाम गुरबत ऐं पसमानदगी जी सूरत में अदा करे पियो। मोदी हुकूमत जे शक्ल में भारत जो जंगी जुनून सभई हदूं पार करे चुको आहे। भारत जे जंगी जुनून जो सभ खां पहिरियों निशान भारत जूं अक़लियती, ख़ासि तौर ते मुस्लमान आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त पीपी जो बुनियादी कश्मीर जे मसइले ते रखियो वियो हो। शहीद भुट्टो चयो हो त कश्मीर मसइले ते निंड में ग़लती नथो करे सघां। शहीद भुट्टो कश्मीर लाइ हज़ारे सालनि ताईं विढ़ण जी ॻाल्हि कई। शहीद बीबी कश्मीरनि सां यकजहती जो ॾींहुं मल्हाइण जो फ़ैसिलो कयो, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कश्मीरनि सां यकजहती जे इज़हार लाइ पैगाम जारी कयो वियो आहे। बिलावल चयो त कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे। कश्मीरनि खे ख़ुदि इरादत जो हक़ मिलण ताईं को बि पाकिस्तानी सुख जो साह न खणंदो।